अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ख़ादिम खोखर उर्फ खोनी माण्हू जे बारे में कुछ ॿुधाइण वारो आहियां। ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदुसि, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ादिम खोखर हिकु सिंध जो मशहूर बेहतरीन अदाकार आहे ऐं ही पत्थर दुनिया खां हिनखे खूनी माण्हू जो नालो मिलियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त ख़ादिम खोखर हिकु सुठो अदाकार सां गॾोगॾु हिकु फनकार भी थी चुको आहे ऐं हिन हिकु ॿ एल्बम भी कया आहिनि। जंहिं भी दोस्त खे ख़ादिम खोखर उर्फ खूनी माण्हू जो गानो ॿुधणो आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां कीअं ॿुधंदो। हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में हुन गाने जी लिंक ॾिनल आहे, ख़ादिम खोखर जे गाने जी। जंहिं दोस्त खे गानो ॿुधणो आहे वञी हुन डिस्क्रिप्शन जी लिंक ते क्लिक करे उहो गानो ॿुधी सघे थो। दोस्तों अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त तव्हां वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।